मल्हाइनि थियूं उहे सभु या त मज़हबी आहिनि या सरकारी आहिनि, ॿिनि क़िस्म जा ॾींहं आहिनि। आवाम जो ॾींहुं, हारी मज़दूर जो ॾींहुं, औरत जो ॾींहुं, उहा कहिड़ा कपिड़ा पाए थी, उनजी ॿोली कहिड़ी आहे, उनजी सकाफ़त कहिड़ी आहे, उनजी तहज़ीब कहिड़ी आहे। शायदि पूरे सब कॉन्टिनेंट में असां सिंधी वाहिद माण्हू आहियूं, क़ौम आहियूं जेके पंहिंजो सकाफ़ती ॾींहुं मल्हायूं था। जेकॾहिं मां ग़लति न हुजां, आई डोंट थिंक देयर इज़ एनी अदर नेशन which feels proud of its culture, history and celebrates it. So, आउं इहो बि चवंदो आहियां त असांजा ख़ासि तौर जेके पाण सिंधी माण्हू आहियूं, ॾुखनि जा मारियल आहियूं, पंहिंजनि जा सठियल आहियूं, उहे हिन पासे जा हुजनि या हुन पासे जा, उन्हनि जेके असां सां असरु कया आहिनि। असां वटि ॾुख ॾाढा आहिनि, असां वटि सोग ॾाढा आहिनि, चालीहा ॾाढा आहिनि, यानी मॉर्निंग ॾाढी आहे, सेलिब्रेशन कोन्हे का सिंधी माण्हुनि जी लाइफ में। सो आई थिंक ही ॾींहुं इन हवाले सां बि इलाही भलो आहे, मुनफ़रद आहे, जो पंहिंजे क़ौम खे इज्तमाही कल्चर ऐं तहज़ीब खे सेलिब्रेट करण जी अपॉर्चुनिटी ॾिए थो। सो सिंध जे अंदरि जेको ॾींहुं सेलिब्रेट थिए पियो, हिन दफ़े असांजे साना जी जेका मौजूदा EC आहे, उन्हनि दोस्तनि फ़ैसिलो कयो त असीं अमेरिका जे अंदरि बि हर जेको असांजो चैप्टर आहे उते उनखे मल्हाईंदासीं। ऐं मूंखे ख़ुशी आहे त अॼु वॉशिंगटन DC में हेॾो सुठो ॾींहुं पाण मल्हायूं पिया। ऐं राति तव्हां ॾिठो हूंदो त टोरंटो में तमामु ज़बरदस्त क़िस्म जो हुननि जशन कयो, 400-500 खां वधीक दोस्त शामिल हुआ। लास्ट वीक आउं कैलगरी हुयुसि, एडमिंटन में, उते सिंधी कल्चर डे मल्हायो वियो। अॼु शिकागो में शाम जो कनि पिया, अॼु ह्यूस्टन में कनि पिया, ऐं आई थिंक सुभाणे जेको आहे उहो न्यूयॉर्क में टाइम स्क्वायर ते हिकिड़ी कल्चरल रैली निकिरे पई। सो इहो सॼो जेको ट्रेंड आहे तव्हांखे ॿुधाए थो त असांजी शनाख़्त, जीअं अब्बासी साहिबु चयो, पाकिस्तान ठहियो 1947 में, 47 खां वठी करे 72 ताईं सिंध जी सरकारी ॿोली कोन हुई। पाकिस्तान ठहिण खां पहिरियों ई सिंध जी सरकारी ज़बान हुई, कोर्टनि में सिंधी ॿोली ॻाल्हाई वेंदी हुई। अंग्रेज़नि सिंधी खे तस्लीम कयो, हुननि सिंधी अल्फ़ाबेट ठाही जेका पाण पटी पढ़ंदा आहियूं 52 अखरनि वारी। पाकिस्तान ठहिण खां पोइ असांजी ॿोली हिननि बैन कई। बल्कि 58 में जॾहिं जनरल अयूब आयो, उन त चयो त सिंध बि न लिखो, सूबा ख़तमु, पंजाब ख़तमु, बलोचिस्तान ख़तमु, NWP ख़तमु, वञी बचो वेस्ट पाकिस्तान। यानी असांजी जेका बुनियादी सुञाणप हुई सिंध, जेका अंग्रेज़ कोन ख़तमु करे सघियो, जेका मुग़ल एम्पायर ख़तमु कोन करे सघियो, हे असांजे प्यारे पाकिस्तान जे फ़ौजी जनरल अची करे चयो त सभु ख़तमु, वेस्ट पाकिस्तान, ईस्ट पाकिस्तान। यानी हुननि खे बंगाली चवण लाइ तयारु न हुया ऐं असांखे सिंधी मञण लाइ तयारु न हुया। उहो त बाद में जॾहिं अयूब ख़ान जो इहो जॾहिं वञ हुन टुटो ऐं भुट्टो साहिबु जॾहिं चूंडिजी आयो, पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों दफ़ो इलेक्शन थी, कानून ठहियो, आइन ठहियो, जो सिंधी ॿोली खे सिंध जी क़ौमी ऑफिशियल लैंग्वेज डिक्लेयर कयो वियो। ऐं अॼु बि पाकिस्तान जे चइनी सूबनि जे भेट में सिंध वाहिद सूबो आहे जिते सिंधी जेका आहे उहा सरकारी ॿोली आहे। पंजाबी अॼु बि कोन अथव पंजाब में। बलोचिस्तान जी हुकूमत वरी ज़बरदस्त कमु कयो, जो हुननि चयो त बलोची त असांजी ॿोली आहे, पर सिंधी बि असांजी ॿोली आहे, विच वॉज ह्यूज थिंग। सो हिकिड़ो वॾो टाइम लॻो आहे असांखे पंहिंजी शनाख़्त मञाइण जे लाइ। ऐं जीअं अब्बासी साहिबु चयो, अॼु बि सिंधी ज़बान खे पाकिस्तान जे अंदरि क़ौमी ॿोली नथा सम्झनि। दोस्त बैठे हैं, हम मुतालबा करते हैं, असां मुतालबो था करियूं कि सिंधी ज़बान खे पाकिस्तान जे ॿियनि ॿोलियुनि जीअं बलोची समेत, पंजाबी समेत, पश्तो समेत पाकिस्तान जी सरकारी ॿोली मञो, क़ौमी ॿोली मञो। पाकिस्तान आसमान में त कोन्हे ठहियल न, पाकिस्तान ज़मीन ते ठहियल आहे। पाकिस्तान इज़ ऑन द बैंक्स ऑफ इंडस रिवर, हुन जे ॿिन्ही किनारनि ते हिकिड़ो मुल्क आहे। ऐं पोइ उन्ही ॿिन्ही किनारनि जे में रहंदड़ माण्हुनि जूं जेके ॿोलियूं आहिनि, उहे के मथां आहिनि, आफ़ाक़ी आहिनि, उहे के एलियन आहिनि, उहे ज़मीन जूं ॿोलियूं आहिनि। जंहिं ज़मीन ते मुल्क ठाहियो अथव, उन ज़मीन जे ॿोलियुनि खे मञो। असीं मुतालबो था करियूं। ऐं सिंध जी असेंबली रेज़ोल्यूशन पास करे चुकी आहे, पर हे ॿुधनि ई कोन था। सो ही जेको असांजो कल्चर डे आहे, सकाफ़ती ॾींहुं आहे, असीं इहो कंहिंजे ख़िलाफ़ु कोन्हे को। वी आर नॉट अगेंस्ट एनीवन, वी डू नॉट बिलिटल एनीवन एल्स कल्चर। असीं फ़क़ति चऊं था असां तव्हांजो ॾोहो कोन कयो आहे, सिंधी कल्चर खे मञो। पाकिस्तान जे
समूरनि कल्चर्स खे मञो, वो सराइकियुनि जो हुजे, वो पंजाबियुनि जो हुजे, असांजे पश्तून भाइरनि जो हुजे, बलोचनि जो हुजे, बिकॉज़ इन्हनि खे कढंदो, इन्हनि जे ॿोलियुनि खे सकाफ़तनि खे माइनस कंदो त बाक़ी पाकिस्तान में छा बचंदो? पोइ रुगो बचंदो लियाकत अली खान जेको इम्पोर्टेड हुयो, जेको ॿाहिरां आयो. ही वॉज नॉट सन ऑफ द सॉइल द वे सिंधीज़ द पंजाबीज़ द पश्तून द बलोच आर. सो इहा अंडरस्टैंडिंग जेका आहे हिननि में कोन ईंदी, हिननि में इहा सम्झ कोन ईंदी, इहो पाण ई कोन कंदा until we push for it. until सिंध जा माण्हू जिथे बि रहनि था, तव्हां ॾिठो कल्ह शानदार दुबई में जेको आहे सो कल्चर डे थियो, बल्कि सुभाणे बि कनि पिया, ऐं जो एक्चुअल डे आहे उहो सुभाणे आहे. ही छा आहे? ही हेॾो उभार छो आयो आहे सिंधनि में? ही जेका हेॾी वरी ही जेका कल्चरल असर्शन आहे अमॉन्ग सिंधीज़, वाई सो? छाजे करे आहे? बिकॉज़ तव्हांखे यादि हूंदो उहो PTV जा उहे ॾींहं जॾहिं PTV ते सिंधी ड्रामनि लाइ अधु कलाकु हूंदो हुयो. इहा त असांजी हैसियत हूंदी. सिंधी ॿोली खे अधु कलाकु ईंदो ऐं ड्रामो ईंदो, केॾी नाटक रंग कॾहिं कहिड़ो उहो. दिस इज़ हाउ आवर लैंग्वेज एंड हाउ आवर कल्चर वॉज ट्रीटेड. ही त ख़ुदा भलो करे सिंधी ज़बान जे प्राइवेट चैनल्स जो असां वटि पंहिंजा 7-8 चैनल्स आहिनि, एंड वी डोंट नीड देम वेदर दे असांजा उहो प्रोग्राम पंहिंजी लैंग्वेज में एयर कनि न कनि. सो उहा जेका कल्चरल सप्रेशन आहे, दैट हैज़ हैपन टू अस and continues to happen in different forms. ही उनजे ख़िलाफ़ बग़ावत आहे, ही उनजे ख़िलाफ़ डिफाइंस आहे त असांखे सिंधी क़ौम जो कल्चरल जेनोसाइड क़बूल न आहे. असीं कंहिंखां भले मथे न बुझूं, असां कंहिंखां घटि बि न आहियूं. So obviously what I'm trying to say, the culture, obviously जेको मतलब टोपी अजरक असांजा वैल्यूज़ आहिनि, but there's politics behind too. उनजे पुठियां सियासत बि आहे, जंहिं ॾाढो सुठो मिसाल ॾिनो तव्हांखे असांजी हफ़ीज़ अब्बासी. सो इन खां गॾोगॾु आख़िरी ॻाल्हि फ़क़ति मां कंदुसि त अताउल्ला सॼी टीम ज़बरदस्त कमु कयो आहे, ऐं हुननि ज़िक्र कयो तव्हां सां अदा अली नवाज़ मेमन साहिब जो, जेको हिन ई हाल में 2018 में जेको पाण सिंधी कल्चर डे कयोसीं कोविड में, मुंहिंजे ख़्याल में हिन ई स्टेज ते वेठो हुयो, ऐं अॼु असां सां कोन्हे को, असां सां पंहिंजे थॉट्स में गॾु आहे, पर जेको हुन कमु कयो सिंधी माण्हुनि जे लाइ, पंहिंजे माण्हुनि जे लाइ, द पीपल इन द नीड, ही वॉज ऑलवेज देयर फॉर एवरीवन फ्रॉम मी टू नेम सो मेनी पीपल. असां उनजी यादि में हिकिड़ो अली नवाज़ मेमन, मूंखे ॾींदो, अली नवाज़ मेमन साहिब जे यादि में असां हिकिड़ो फंड क़ाइमु कयो आहे, अली नवाज़ मेमन अपॉर्चुनिटी फंड. सो हिन फंड में असां हिन महिल ताईं कोई $12,000 गॾु कया आहिनि, ऐं उन में वॾी सपोर्ट जेको आहे अली नवाज़ साहिब जो जेको पुटु आहे अदा कामरान, अदा हसनैन शेख, अदा पंहिंजो सरफराज़ मेमन, उन्हनि जी आहे, असां बि उन्हनि साथ मिलायो आहे. ऐं हिन फंड जो जेको मक़सदु आहे उहो इहो आहे त सिंध जो को ॿार, छोकिरो या छोकिरी जेकॾहिं को कारोबार करणु चाहे, पंहिंजे प्रोफेशनल कैरियर डेवलपमेंट जे हवाले सां कुझु करणु चाहे, ऐं उनखे ज़रूरत हुजे त असां उन्हनि खे इंट्रस्ट फ्री लोन ॾियूं. सो मूंखे इहो ॿुधाईंदे ख़ुशी पई थिए त इहो जेको प्रोजेक्ट हुयो, इनिशिएटिव हो असां लॉन्च कयो हिन साल, ऐं असां $12,000 गॾु कया आहिनि, ऐं 3 ॿारनि खे असां पहिरियां 3 लोन अप्रूव करे चुका आहियूं. सो अली नवाज़ साहिब जी जेका लाइफ लॉन्ग सर्विस हुई सिंधी क़ौम जे लाइ, सिंधी माण्हुनि जे लाइ, उनखे इन खां वधीक ॿी भली भेटा नथी ॾेई सघिजे. त उहो ई कमु जेको हुननि अज़ीज़ ऐं अहम सम्झो, असीं उनखे उहा अहमियत ॾियूं. ऐं मां हिन मौक़े जे मुनासिब सां तव्हां सभिनी गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे वेबसाइट ते वञो, साना जी वेबसाइट ते $10, $50 या 100 बि असांखे ज़रूरु ॾियो. अली नवाज़ साहिब जे यादि में ही प्रोग्राम जेको आहे पंहिंजे नौजवाननि खे एम्पावर करण जो, उहो असां कंटिन्यू करे सघूं. आख़िरी ॻाल्हि, साना जो जेको एनुअल कन्वेंशन आहे नेक्स्ट ईयर, उहो थिए पियो किथे? कैलगरी में. कैलगरी इज़ इन वेस्टर्न कैनेडा, ऐं चवनि था इट इज़ वन ऑफ द मोस्ट ब्यूटीफुल रीजन्स इन द वेस्टर्न कैनेडा, प्रॉब्ली इन द इंटायर नॉर्थ अमेरिका, जेकॾहिं को मुक़ाबिलो न कयूं त. सो आई थिंक काफ़ी माण्हू अचनि पिया, देयर आर हंड्रेड्स ऑफ पीपल हू आर इंटरेस्टेड टू कम ओवर देयर. तव्हांखे गुज़ारिश आहे त साना जे कन्वेंशन में अचो कैलगरी में. विल हैव लॉट ऑफ फन, लॉट ऑफ म्यूज़िक, सिंध मां म्यूज़िशियन्स ईंदा, ऐं उते जा जेके इंडिजिनस माण्हू आहिनि असां उन्हनि खे इनवाइट पिया कयूं. सो दिस इज़ गोइंग टू बी ग्रेट कॉन्फ्रेंस. बसि मां चाहींदुसि तव्हांखे यादि ॾियारायां 28 जून ते पाण नेक्स्ट ईयर इहो कंदासीं. आख़िर में मूंखे शेख अयाज़ जो शेर थो यादि अचे त ही पंहिंजी करणी भरणी आहे, पर सिंध अयाज़ न मरणी आहे. थैंक यू.
मां